मुझा भाइरो अजीजो दोस्तो ऐं बुजुर्गो कुरान करीम जे 22 पारे मां सूरत आज़ाब जूं आखिरी आयत तू तिलावत कयूं तम ये उहा सूरत जेका मिठे मदीने में नाज़िल थी हेडो हमारा भला सुभान अल्लाह न था क्यों एडो थक थव त मां जोर जाऊं कुराड़ो ॾाढा चओ सुभान अल्लाह मदीनो मुनव्वर उहो शहर जे नबी जाथे मोहम्मद मुस्तफा जो रोज़ो अतारा जाथे रात ॾींहुं जो रहमत वसे ई वसे नबी साईं जॾहिं हिजरत कई रब खे चयूं अयो मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा रब मक्को मांखे ॾाढो प्यारो थी पर मक्के जा शरीर मूंखे नथा रहण ॾियनि तुंहिंजे तौहीद ऐं क़ुरान जे करे अबे ॾाॾे जो शहर मां मोहम्मद छॾियूं थो वञां इहो मक्को मूंखे ॾाढो प्यारो आहे पर हाणे मुंहिंजा रब मांखे उन्हीं शहर में रहा जेको तोखे प्यारो सुभान अल्लाह मक्को मुअज़्ज़म मदीनो मुनव्वर मक्को नबी के प्यारो मदीनो जो अल्लाह के प्यारो अल्लाह शल उते पूजा वई आमीन ये दो करे जनो टिंडियन जी बुकत एड़ी आमीन करद रोड ते द आवाज बुझे तिन जे अंदर में तड़पा तो मक्को दिसऊं मदीनो दिसऊं काबे जो तवाफ क्यों मोहम्मद मुस्तफा जे रोज़े अतार जो दीदार पौन 3 कलाकन में जहाज कराची को जिद्दे लाहे तभी हे मानू कावड़िया वेठान अरबन ते सलाम दौनन जवानन गया जेके महीनन जा महीना पेरे प्यादे पंधु करे जो हज करे आया सलाम उनन के हज हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां घोड़े ते सवार जो वञा तो ॾिसां त हिकिड़ो शख्स हथ भी कपियल अथसि पेर भी कपियल अथसि रेडियूं ॾींदो थो वञे पुछो मांस अदा काॾे थो वञे चई हज ते थो वञा अज जेको पंधु करे आयो है न कुरान ॿुधण हे कुरान अॻियां आहे रस्ता रोड भी रब वटि शाफ़ी उन माज़ूर खे चई ॿुधंदो वञो कन ॾेई जंहिंजे तव्हां माज़ूर खे चई हलो हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चवेस तो जे हलो त मां खयूं हलां जगह मां वटा हो घोड़े ते सवार थियो वञे पियो हज ते ज़बान बंद थी अल्लाह खुदा करे उन मल ज़बान खुलई जे मल दुनिया के छॾे जो ज़बान ते कलमो अची टीवीन जो शौकीन पादर जे भी मोबाइल कुटऊं कुट मरो कबर में लह तो खबर पवई ना अज हिन के सुञान तो मलाइका भी सलाम कंदा ॾिसी वठ कुरान हिन जो दीदार कई इनाम 3 मिले मुझो नबी तो फरमाए कुरान जी ज़ियारत कई नजर कुरान ते पई अल्लाह हिन तो कावड़ सालन की घड़ी में खत्म कर कुरान ते तुझी नजर पई रब तोड़े रहम जी नजर सां तो निहारे
बाकी वडेरे खिली गालाय ओ होटल ते चंदो आद चाय पियारिया यार वडेरो त जुमा को डाडो रादी हो अरे यो अज रादी सुबह नाराज उन रब के रादी कर जो वार के दिलोडो मरी वेंदे कुछ कर रब तोड़े रहमत नजर सामने आ रहे क्यों या ज़ियारत भी कुरान जी इबादत में दो लिखा हुआ वक्त मिले तो इन ज़रूर आना कलो कर हज़रत से हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि शरीफ वाला बुजुर्ग फरमाइंदा तो कुरान पढ़ने वालो ये समझे तो मां रब सां ॻाल्हाए रहियो आहियां ॿुधण वारो ये समझे तो मुंहिंजो रब मां सां ॻाल्हाए रहियो असां वटि न बैत न रुबायूं न दुहीड़ा न कसीदा न मस्किरियूं न ट्रपा न नाच बगालियूं खणी आयो आहियां कुरान ऐं सोने नबी जो फरमान जे कुरान शफाअत कई तभी तुझी जा जन्नत जे मोहम्मद मुस्तफा शफाअत कई तभी तुझी जा जन्नत खबे त बिश्तुनी जो को काढवायो आ को काढवायो मानी इन को वडी कतो के रब घर भी खराए सके तो वो कादरा जे को केवलन जीतन पखन के दोडे वो तोखे भी दीदो पर जोते आयो है वेठो कखन दे आ पर वड बड़ो रहमत जो मियो कुरान जे करे वसे एतरा मानू ना आया जे के मलाज सिजुलंदो असां पंहिंजे घर जे अंगण मां नज़र कंदा आसमान ॾे सितारा नज़र ईंदा पर जिते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे उन लाइट खे मलाइका ॾिसी ज़मीन ते लही ईंदा हिन दिलबर खे ॿुधण लाइ मलाइका जिन कुरान ॿुधण तू अॼु बि कंबर लठ हथ में हलो अरे अज तो वे ही कुरान बुधे आना अल्लाह हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि उन माजूर के चयो अदा जे हले त जगह मां वटा मां कयूं हला त माजूर एड़ो जवाब दिनो जे माजूर जे चपन ते ज़बान ते चुमी दीजे छा चई साईं ता हलो घोड़े ते सवार थी हज ते मां पर जान वञा यार के घोड़े ते चढ़ी डिगी करे लए करे वञा इहो माखो न थींदो ता भली घोड़े ते हलो असां रेड़ियूं ॾींदा वञी यार पर जाईंदा सब चओ सुभान अल्लाह वारे वाह माजूर तुझो जवाब हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो मां काबे में पुगुम नजर जो कया तो वो माजूर काबे जो तवाफ रेड़ियूं नींदो करे यो दिन पुजाण वारो रब तू हड़ाम बदो पुटन कान रखा पोटन अरे ये खत्म भी न देवाइंदे चंदा चंगो सो मो छुट्टी जिंदु पंजी कबर अच्छी कर जदी तोखे रब न छड़ियो तो तुझे बच्चन के किए करींदो पढ़ाई बच्चन के कुरान जो अख बूटे तो कोई बच्चा कुरान पढ़न त कबर तुझी अख भेग दे खुशादी नजर जो क्यों तो वो माजूर काबे जो तवाफ पियो करे इन्ना वल बैतियू वज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन मानी वाले भी इतना आंदी तो जमा डर मानी के दिसे रहे दे अल भी खैर अल्लाह असरत दे हाने जमात के पक थी तो जलसे को पो मानी पो नमाज
1:30 बजे वेठो अढाई ताईं हिकिड़ो कलाक मां ज़िंदगीअ में 35 मिंट 20 मिंट कॾहिं न कया कलाक कंदा त 2 कलाक 1:30 बि विहारे छॾे न क़ुरान खे त हिन जे बरकत सां 2 कलाक बि क़ुरान पढ़ूं क़ुरान सां दुख बि लहंदा चओ क़ुरान सां मूंझ बि लहंदी